कंदकोट खां ख़बर शामिल कंदा हलूं। कंदकोट में डिस्ट्रिक्ट कोर्ट कॉम्प्लेक्स अंदर सिंधी अदीबन राहत धणिन ग़ालिब सिंध फैज़ बख्शापुरी कलंदर शाह लकियारी डॉक्टर अब्दुल जब्बार आबिद लगारी सैफुल्लाह ख़ालिद यूसुफ़ाणी मोहम्मद शाबान बख्त ऐं करमुल्ला नियाज़ भुट्टो जी यादि में अदबी कॉन्फ्रेंस कोठाई वई। कॉन्फ्रेंस में सिंध बलूचिस्तान सां तल्लुक़ रखंदड़ शाइरनि ऐं अदब सां वास्तो रखंदड़ अदीबनि वॾे अंग में शिरकत कई। मुक़ररीन जो चवणु हो त अज़ीम शाइरनि ऐं अदीबनि इल्म ऐं अदब जी ख़िदमत कई आहे, तंहिं करे हर जाइ ते उन्हनि जो ज़िक्र कयो वञे थो। अदब जे हवाले सां जेतिरो कमु सिंधी ज़बान में थियल आहे ऐं एतिरो वसी आहे जंहिं ते अक़ल हैरान थिए थो। उन मौक़े ते डिप्टी कमिश्नर कश्मीर मुनवर अली मिठाणी कॉन्फ्रेंस सां ख़िताब कंदे चयो त आर्टिस्ट काउंसिल जेका इल्म ऐं अदब जी लाट ॿारी आहे उनखे हमेशह जारी रखिणो आहे। आर्टिस्ट काउंसिल खे फ़ाल बणाइण में नवाज़ अली डोमकी जो किरदारु क़ाबिल तारीफ़ आहे। ऑडिटोरियम हॉल बि असां आर्ट्स काउंसिल जे हवाले कंदासीं जीअं इल्म ऐं अदब जी ख़िदमत जारी रहे। सिंध जे उन नाले वारनि शाइरनि अदीबनि हमेशह सिंध अंदरि अमन जो दर्स ॾिनो आहे। सिंधी तहज़ीब हज़ारें साल खां अमन जो दर्स ॾेई पई ऐं उन सिलसिले खे जारी रखंदासीं।